सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम हुफ़ाज़े इज़्ज़ाम बिरादरान इस्लाम अज़ीज़ दोस्तों मुसलमान भाइयों खुसूसन मोहतरम जनाब खालिद हुसैन चांडियो साहब जंजे इन जाए थे मीलाद मुबारक जी हीअ महफ़िल हुज़ूर जे ज़िक्र मुबारक जी हीअ महफ़िल मुनक़िद कई वई आहे। सुभान अल्लाह। दोस्तों तवज्जो सां वेही चंद गुज़ारिशूं ॿुधो। न वक्त में गुंजाइश आहे न घणी तकरीर करणी आहे। टाइम मुझो मुकर्रर आहे पर तव्हांखे ॿुधायां नथो। टाइम मुझो मुकर्रर आहे पर जेको मुकर्रर टाइम आहे न उन में भी कटौती थींदी, उन खां अॻिते कोन वधंदुसि। सो अमा तवज्जो सां वेही ऐं चंद मुझो गुज़ारिशूं ॿुधो। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। बानियाने महफ़िल के अल्लाह ताला दारैन जूं सआदतूं नसीब फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र मुबारक खे पाण बुलंद फरमायो आहे। दुनिया में केतरी सारी ख़ल्क़ इंसानन जो तादाद हिन वक्त में भी 8 अरब खां मथे आहे। पर जेकॾहिं पोइते तव्हां वञो जॾहिं खां इंसानियत जी इब्तिदा थी हज़रत आदम अलैहिस्सलाम उन वक्त खां अॼु ताईं, अॼु खां वरी क़यामत ताईं अमी हिसाब लगाईंदा बेशुमार दुनिया में इंसान आया ऐं ईंदा। अल्लाह इंसानन मां कंहिंजे मथां भी इहो ज़िम्मो न रखियो त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। जिन्नन जो तादाद असां खां ॾहूं ते ज़्यादा है। जिन्नन जे मथां इहा ज़िम्मेदारी न रखी वई त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। मलाइका जो तादाद अञा ज़्यादा है। मलाइकन जे मथां बि अल्लाह इहा ज़िम्मेदारी न रखी त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। न को जिन्नन जी, न इंसानन जी, न मलाइकन जी, न ज़मीन ते, न आसमानन ते, न दरियान ते, न समुद्रन ते, न पानी ते, न वणन ते, न शजर ते, न हजर ते, न पखिन में, न पुजादा जीतन ते, न आसमानन ते, इन पूरी दुनिया का वधीक अल्लाह जो अर्श नई वरी अर्श खुदावंदी ते अल्लाह यो ज़िम्मो रखो तो तू वनी मुझे हबीब जे ज़िक्र के बुलंद कर। इन पूरी कायनात में अर्श इलाही का तहत सरा ताईं न अगी मखलूक, न को ईंदड़ मखलूक, न को खलाई मखलूक, न को फिदाई मखलूक, न को जमीनी खल्क, न को आसमानी मखलूक। मखलूक मां कंहिंजे मथां बि अल्लाह इहा ज़िम्मेदारी न रखी त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। अल्लाह फरमायो तव्हां ते ज़िम्मो नथो रखां वरफ़अना लक ज़िक्रक। महबूब तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मां रब पाण तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो। वेठा आहियो त पंहिंजे मौजूद हुजण जो सबूत ॾियो। वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इन में हिकमत कहिड़ी हुई? असां ज़िक्र कयूं था हुज़ूर जा उम्मती आहियूं। चओ सुभान अल्लाह।
वरे आवाज़ सां जेको हुजूर जो ज़िक्र ॿुधे ऐं मीलाद ॿुधे ऐं मोमिन ख़ुश न थिए त मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, नाराज़ न थियो। गैर मुक़लिद वहाबी मशहूर आहिनि असांजे मुल्क में, अवां असांजे आड़े पाड़े में बि जाम हूंदा। उन्हनि जे वॾे लिखियो आहे नवाब सिद्दीक़ हसन भोपालवी, जेको मुस्तफ़ा जो मीलाद ॿुधे ऐं ख़ुश न थिए इहो बेईमाना, इहो मोमिन थींदो ई कोन। हुन जो मौलवी तो लिखे तो मोमिन थींदो ई आहे जेको मुस्तफ़ा जो मीलाद ॿुधंदो आहे त ख़ुशि थींदो आहे। तव्हां ख़ुशि थी करे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इन में हिकमत कहिड़ी हुई त अल्लाह मखलूक मां कंहिंजे मथां इहा ज़िम्मेदारी न रखी। छो राज़ उन में इहो हो त मखलूक केतिरी बि घणी हुजे, केतिरो बि मुस्तफ़ा जो शान ॿुधाए बयान करे, पर हिकु ॾींहुं ज़रूर ईंदो या ख़ल्क़ फना थी वेंदी, इंसान फना थींदा, जिन फना थींदा, ज़मीन फना थींदी, आसमान फना थींदा, वण फना थींदा, समुंद्र दरिया पखी पुकड़ सब फना थी वेंदा। छो त क़ुरान जो फ़ैसिलो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ जे मथां फना आहे, बका सिर्फ़ अल्लाह जे ज़ात खे आहे। अल्लाह ताला फरमायो बंदो जे तव्हां जे मथां इहा ज़िम्मेदारी रखां त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो त तव्हां त हिकु ॾींहुं फना थी वेंदा, जिन बि हिकु ॾींहुं फना थी वेंदा, ज़मीन आसमान हिकु ॾींहुं फना थी वेंदी। जे फना वारनि जे मथां, फ़ाननि जे मथां इहा ज़िम्मेदारी रखां त तव्हां वञी मुस्तफ़ा जे ज़िक्र खे बुलंद कयो त इन्हनि जे फना थियण सां ज़िक्र हुज़ूर जो बीही वेंदो। ऐं मां रब मुस्तफ़ा जे ज़िक्र खे बीहारणु कोन थो चाहियां, मौक़ूफ़ रखणु कोन थो चाहियां, रोकणु कोन थो चाहियां। मां रब चाहियां थो त मुंहिंजे हबीब जो ज़िक्र हमेशा हलंदो रहे। तंहिंजे करे फानी जेके फना थियण वारा उन्हनि ते ज़िम्मो न आहे। मां रब बाक़ी आहियां ऐं मां पाण पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। अब केतिरो बुलंद कयो, हितां खां सकरन जेतिरो, कराची जेतिरो, बर्तानिया जेतिरो, अमेरिका जेतिरो, केतिरो अल्लाह बुलंद कयो। भला हितां खां आसमान सिदरा, उन खां मथे अर्श इलाही, केतिरो अल्लाह बुलंद कयो। बुलंदीअ जी इंतहा अल्लाह बयान ई कान कई। अल्लाह फरमायो वरफ़अना, असां बुलंद कयो लक महबूब तुझे करे, ज़िक्रक तुझे ज़िक्र खे। कुछ माण्हू अहिड़ा बि दुनिया में तव्हां खे मिलंदा, तव्हां हुज़ूर जो ज़िक्र एतिरो कयो था, एतिरो कयो था, एतिरो कयो था जो हद खे क्रॉस करे था वञो। तो मुस्लमान तो कलमो भरियो आहे, 8 साल मदरसे में पढ़ियो आई, मूंखां वॾी सनद खणी आयो आहे, वेह साम्हूं मूंखे क़ुरान मां बयान करे ॿुधा, हदीस में बयान करे बुधा तो हुजूर जे शान, मुस्तफ़ा जे ज़िक्र, हुजूर जे अज़मत, मुस्तफ़ा जे शान जी हद आहे कहिड़े जाइ ते। अगर अल्लाह हद बयान कई आहे असां सुनी क्रॉस कोन कंदासूं। जेकर खुदा हद बयान न कई आहे त मौलवी साहब तू हुजी या पूरी दुनिया जा मुला गॾु कर, कंहिंखे न को अथाठी आहे, न को कंहिंजो इख्तियार आहे, न को कंहिंखे अल्लाह इहो ॾिनो ई आहे त तव्हां वञी हुजूर जे ज़िक्र जूं हदूं ठाहियो त हेसी ताईं ज़िक्र न आहे, हेसी ताईं ज़िक्र आहे, हेसी ताईं ज़िक्र कयो, हिन पासे ॾे न वञो। जंहिंजे ज़िक्र जे रिफ़त जी, बुलंदीअ जी हद अल्लाह बयान कान कई आहे। जॾहिं हद आहे ई कोन त तूं कीअं थो ॿुधाईं। अल्लाह पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे हमेशा जे लाइ ऐं लामुतनाई हद ताईं पंहिंजे महबूब जे ज़िक्र खे बुलंद फरमायो। भला जे ॿियो न सम्झो त एतिरो त सम्झो त मेराज जी रात आई हुई, पूरी कायनात दुनिया हेठि रहिजी वई, अल्लाह जो अर्श बि हेठि रहिजी वियो, मदीने वारा मथे तशरीफ़ वठी मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी
रिफात का पता। ये न वरी आवाज़ खुली सुभान अल्लाह चओ। रिफात बुलंदी के चइबो आहे मेरा जजी रात थी महबूब तुझे रिफात बुलंदी जी दुनिया के खबर पई मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफात का पता। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफात का पता। है कदम के नीचे अर्शे उला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। सभी बड़ी आवाज़ सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ऐ नामे मोहम्मद सल्ले अला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। दी जिसने हमारे दिलों को जिला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। रोकण वारा के आया वो खुद रुक जी वया हुजूर जो जिक्र कदे में रुकियो ही कोने। मक्कतुल मुकर्रमा जे शहर में आस बिन वाइल उठो हो काब बिन अशरफ जड़ा मदीने में उठा मुजादा वदा वदा कट्टा काफिर मुशरिक हुजूर जे शान जा दुश्मन जने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबजादन जो विसाल थियो। हुजूर जो हिकड़ो साहबजादो हजरत बीबी मरियम आहे बाकी सब औलाद उम्मुल मोमिनीन हजरत खदीजतुल कुबरा रदियल्लाहु तआला अन्हा हुजूर के थिया। मुजादा हुजूर मा हजरत खदीजतुल कुबरा के साहबजादा वेठा त महबूब के हजरत खदीजतुल कुबरा मा 4 न्याणियों बिठियूं। सुभान अल्लाह घणियों ॾाढा था ॻाल्हायो घणियूं बाबा अल्लाह मता तव्हांखे को हिक ते बिहारियो बीठो हुजे हिक आहे 4 आहिनि कोन खोड़न असर पिया वधन माफ़ कजो नाराज़ न थिजो तो हिक चवी थो 3 खे पीउ केरु ॾींदे। एडी हुजूर जी बेअदबी गुस्ताखी हुजूर जे ज़ात जी मुझो यो मौजू कोने। अर्द मायो पे कयो जने हुजूर जे साहबजादन विसाल कयो जेके उम्मुल मोमिनीन हजरत खदीजतुल कुबरा मा थिया। आस बिन वाइल तानो हयो केड़ो त नबी साईं जो नस्ल खत्म थी वयो जिक्र नस्ल सा हलंदो औलाद थींदे पुत्र थींदा जिक्र अब्बे जो कंदा अम्मा जो कंदा पी जो जिक्र दुनिया में औलाद जे ज़रिए हलंदो पुत्रन जे ज़रिए हलंदो। हुजूर जा पुत्र ही कोन सब जेके हुआ सो विसाल करे वया हाने नस्ल बि कोन हलंदो। हुजूर जो जिक्र बि न जाए ते बि वेंदो पुत्र हुंदा कोन त जिक्र रसूलुल्लाह जो केर कंदो। नस्ल बयान हुजूर जो खत्म आ छो त पुत्र जे ज़रिए पुश्त हेठ हलंदी आ। हुजूर जा साहबजादा सब विसाल फरमाए वया। अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो आस बिन वाइल ऐ बिन काफिरन जॾहिं यो तानो हयो हो ऐं माण्हुनि खे पिया चवनि बस चंद सालनि जी ॻाल्हि आ हुजूर जो विसाल थींदो जिक्र बि हुजूर जो ख़त्म नस्ल बि ख़त्म जिक्र बि अॻिते हलंदो कोन दीन अॻिते हलंदो कोन न को इस्लाम अॻिते हलंदो। हिननि दुश्मननि तानो ॾिनो अल्लाह ताला पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिफ़ा में जवाब ॾिनो। मुहिब जी मोहब्बत कंदड़ जी या आदत आ तरीक़ो आ त महबूब जे मथा केरो आंगुर खणे त मुहिब खामोश थी न वे दिफ़ा जे ला मैदान में हली अचे। नाराज़ त न आहियो न सुभान अल्लाह ॾाढा चओ तो असां में न जॾहिं अहिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं कंहिंजे बारे में पोइ चवंदा आहियूं इख़्तिलाफ़ी ॻाल्हि फलाणी ॻाल्हि इहा न कयो फलाणा छॾे ॾियो इन्हनि खे
हुननि छॾियो आहे जो तूं असां खां थो चई त रिआयत का हिननि जे मथां थी हिननि मुजादा मुहिब जो कमु इहो आहे त महबूब जे मथां केरु आङुर खणे त बर्दाश्त न करे जेकॾहिं अलाह हुननि खे छॾे ॾे हा त पोइ या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान बि हिननि खे छॾे ॾियनि अलाह जवाबु ॾिनो सुन्नी बि जवाबु ॾींदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमायो इन्ना आतैना कल कौसर ऐ मुंहिंजा भी बसा तोखे कौसर अता फरमायो आहे कौसर जूं माना मुख़्तलिफ़ लिखियूं वयूं आहिनि इमाम कुर्तुबी पंहिंजे तफ़सीर में उन जूं 14 मानाऊं लिखियूं आहिनि कौसर मां मुराद हौदे कौसर भी आहे कौसर मां मुराद जन्नत वारी नहर भी आहे कौसर मां मुराद कसीर उम्मत भी आहे कौसर मां मुराद हर भलाई भी आहे कौसर मां मुराद खैर कसीर भी आहे कौसर मां मुराद घणी औलाद भी आहे अल्लाह ताला फरमायो महबूब दुनिया जे लाइ तरीक़ो इहो आहे त हमेशा माण्हुनि जी औलाद पुट जे ज़रिए हलंदी आहे पर महबूब तुंहिंजे लाइ उसूल इहो कोन्हे हुजूर ख़ुदि फरमायो त ॿियनि जो नस्ल पुटनि खां हलंदो पर मां मुहम्मद जो नस्ल क़यामत ताईं मुंहिंजे न्याणी ख़ातून जन्नत जे ज़रिए हलंदो हक़ आहे त ॾाढा सुभान अल्लाह जा सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा जाने अहमद की राह तेला खो सलाम मुस्तफा शम्मा बज़ में हिदायत तेला माशाअल्लाह पूरी दुनिया सैयदन सां भरी पई आहे जो सुभान अल्लाह हुजूर जे आल सां भरी पई आहे हुननि तानो ॾिनो त हुजूर हुननि तानो ॾिनो त हुजूर जो नस्ल ख़त्म थी वियो त ज़िक्र ख़त्म थी वेंदो अल्लाह फरमायो महबूब इन्हनि ताननि वारनि हिननि यार मां तोखे कौसर ॾिनो आहे तोखे औलाद बि कसीर ॾिनमि त महबूब उम्मत ज़िक्र करण वारी बि तोखे मां कसीर ॾेई छॾी मूंखे ॿुधायो क़ुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे ज़ोर सां चओ क़ुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे अल्लाह पर तव्हांखे लखे किरोड़े हाफ़िज़ मिलंदा मुहाफ़िज़ ख़ुदि ख़ुदा आहे पर उन हिफ़ाज़त जो तरीक़ो इहो आहे त उम्मत में लखे तव्हांखे मिलंदा जेके क़ुरान खे अज़बर सीने में यादि कयो वेठा हिफ़ाज़त क़ुरान जी हले पई न अहिड़े तरीक़े सां हुज़ूर जे ज़िक्र खे अल्लाह पाण बुलंद फरमायो आहे ऐं उन बुलंदीअ जो हुज़ूर जे रिफ़त जे ज़िक्र जी रिफ़त जो हिकिड़ो अंदाज़ इहो आहे जो उम्मत मुस्तफ़ा जी मैदान में आहे हूअ त 12 महीना मीलाद पर रबीउल अव्वल में वरी ख़ासि हुज़ूर जे लाइ मीलाद उम्मत मलाए ज़िक्र कंदी जे क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह पाण फरमायो मां नाज़िल कयो आहे उन जो मुहाफ़िज़ में मां पाण आहियां पर इंसाननि हाफ़िज़नि जे ज़रिए हिफ़ाज़त हले पई ऐं हुज़ूर जो ज़िक्र ख़ुदा पाण बुलंद फरमायो ऐं बुलंद करण जी हिकु सूरत इहा आहे जो रबीउल अव्वल में ख़ासि तरह आम महीननि में आम तरह उम्मती हेठि कोन थींदा आहिनि कदम पोइते कोन खणंदा आहिनि कदम अॻिते वधाए मुस्तफ़ा जे मीलाद जी ख़ुशी क़ल्बी जे घर आबाद थे महबूब जो मीलाद कर थोड़ा घना कुछ ॾेई करणा पंहिंजे यार खे तूं यादि कर हेरे ने आरियो सुभान अल्लाह ॾाढा चओ
अजो जा बजा हर मुल्क में हर कहे हबीब जो काज क्यों, हर कहे हबीब जो काज क्यों। तुम बेशाहन शाह जो गाए शुगुल दिल शाद कर, थोड़ा घना कुछ डई कणा पंजे यार खे तू याद कर। आयदाई वरफाना लक जिक्रक हबीब असां तुझे करे तुझे जिक्र के बुलंद कयो आ। अशफा में हदीस मौजूद आ, हुजूर जो साहबी हजरत अबू सईद खुदरी रदी अल्लाह तआला नो राविया फरमाए तो त जिब्रील हुजूर जे दरबार में लही आयो, अर्ज तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह फरमायो आ महबूब तुझे करे असां तुझे जिक्र के बुलंद कयो आ। या रसूल अल्लाह अल्लाह जो पैगाम खणी आयो आया अवा के बुधाइण जे लाइ आयो आया त रब तव्हांजे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आ। अल्लाह फरमाए तो महबूब इदा ज़ुकिर तमाई महबूब तुंहिंजो ज़िक्र मां रब ईअं बुलंद कयो आ जो जॾहिं मुंहिंजो ज़िक्र थींदो त तुंहिंजो बि गॾु ज़िक्र थींदो। थोड़ो वाले मत आयो सुभान अल्लाह ॾाढा चओ। अब मुझे तकीर टाइम पूरो थियो ॿुधाए जा घड़ी मुझे अॻियां पई आहे। अब वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ ॻाल्हाईंदा देर न थिए न जल्दी में बस ॻाल्हि थी वञे। अच्छा हुजूर जो ज़िक्र बुलंद अल्लाह फरमायो जिब्रील अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माशाअल्लाह कलाक वधायो सोगा थी वियो सुभान अल्लाह सोगायो चलो माशाअल्लाह हाणे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह जो मार्ज़ कयो। महबूब अमा जे ज़िक्र के अल्लाह कीअं बुलंद कयो आहे इहो मां अर्ज़ करण जे लाइ आयो आहियां। जिब्रील आयो इज़ा ज़ुकिर तो ज़ुकिर तमाई महबूब जॾहिं मुंहिंजो ज़िक्र थींदो त गॾु तुंहिंजो बि ज़िक्र थींदो। अल्लाह जो ज़िक्र केरु केरु कंदो आहे अवां ॾाढे अल्लाह सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान थो पढ़ां। केरु केरु ख़ुदा जो ज़िक्र कंदो आहे वठो माज़ीअ जे ज़माने के अल्लाह ताला फरमायो सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द। ज़मीन आसमान में जेके भी शयूं आहिनि उन्हनि सभिनी अल्लाह जी तस्बीह बयान कई आहे। मुस्तक़बिल हाल ज़माने के रसूल अल्लाह ताला फरमायो युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द। अल्लाह जी पाकाई तस्बीह बयान करे थी ये बि कंदी केर मा फिस समावात व मा फिल अर्द। जेके भी शयूं ज़मीन में आया आसमान में आया सभई शयूं अल्लाह जी तस्बीह खुदा जो ज़िक्र बयान कंजो। टी जाए ते अल्लाह ताला फरमायो व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। दुनिया में का बेड़ी शे काने जेका अल्लाह जो ज़िक्र कोन कंदी हुजे अल्लाह जे तस्बीह के बयान कान कंदी हुजे। हर शे बयान करे दे कुरान फरमाए तो त तमाम उन जे तस्बीह के समझो कोन था पर तस्बीह हर शे जी अल्लाह जी बयान कंदी आ। ये कपड़ो भी करे ये मोबाइल भी करे ये बत्तियों भी करे झंडा भी करे माइक भी करे जमीन भी करे आसमान कर पखी पुखड़ कर जिन्नात भी करे फरिश्ता भी करे वन भी करे समुद्र भी करे दरिया भी करे हर शे अल्लाह जो ज़िक्र कंदी आ। तू मता समझे तो मां तो कया न हर शे पंहिंजे ज़ुबान हाल सां अल्लाह जे ज़िक्र में मसरूफ होंदी आ। अल्लाह ताला फरमायो ज़मीन आसमान जो तमाम शयूं अल्लाह जी तस्बीह बयान कर हम्द बयान कर ज़िक्र बयान कर। जॾहिं हर शे अल्लाह जो हम्द बयान करे थी खुदा जो ज़िक्र भी करे थी अल्लाह जी तस्बीह बयान करे थी तहत सरा खा हलो
अल्लाह जे अर्श ते वनी पहुंचो हर अर्श खुदा जी तस्बीह बयान करे थी ऐं अल्लाह जिब्रील के मोकिलियो जिब्रील वञो महबूब के वनी ॿुधाया त महबूब जॾहिं जिथे मुंहिंजो ज़िक्र हलंदो त तुंहिंजो बि हलंदो हर शय अल्लाह जे जिक्र में मसरूफ आहे हर शय मुस्तफा जे जिक्र में भी मसरूफ आहे अल्लाह ये पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र मुबारक के बुलंद फरमायो रुगो मखलूक खां खुदा जिक्र कोन कराईंदो आहे पाण बि कंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभी सुभान अल्लाह चओ कुरान में अल्लाह ताला फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबिय्य बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता नबी करीम जे मथा सलात मोकिलन था तवां असांजी सलात ई आहे जीअं तवां असां पढ़ूं था फरिश्ता भी सलात पढ़न पंहिंजो अंदाज़ आहे पर अल्लाह सलात कीअं मोकिलींदो आहे ख़ुदा जे सलात मोकिलण जो अंदाज़ कहिड़ो आहे बुखारी शरीफ के खणी अचो हजरत अबुल आली रज़ी अल्लाह अन्हु जो कौल आहे इमाम बुखारी में नकुल करे थो जे तो सलावतुल्लाह जो मतलब अल्लाह जेका सलात हुजूर ते मोकिलींदो आहे उन सलात अल्लाह जे सलात जे मोकिलण जो मतलब इहो आहे त मलए आला जी जमात हूंदी आहे उन्हनि जे साम्हूं अल्लाह पाण पंहिंजे हबीब जी तारीफ़ बयान कंदो ये बुखारी के दो मनी तो खड़ बुखारी के इमाम बुखारी अबुल आलिया जो कौल नकुल करे तो फरमाए तो सलावतुल्लाह ऐ सनाउहु माना हुजूर जे मथा अल्लाह जेका सलात मोकिलींदो आहे उहा ईअं नाहे जीअं तूं असां पढ़ंदा आहियूं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व असहाबी अजमईन तो असां ईअं दुरूद मोकिलींदा अल्लाह ये सलात न मोकिलींदो आहे अल्लाह मलए आला जे जमात के गद करे उन्हनि जे साम्हूं बगैर तशबीह जे बगैर तमसील जे सिर्फ समझाइण जे लाइ अर्ज़ कयां थो बिल्कुल अहिड़े तरीक़े सां जे या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान मीलाद जी महफ़िल क़ाइम कंदा हल हुजूर जे ज़िक्र जी महफ़िल क़ाइम कंदा हल हिकड़ा वेहंदा हल ॿिया बयान मुस्तफ़ा जो शान कंदा हल बस मां मिसाल अर्ज करे छजो बाकी बगैर कहीं तशबीह जे बगैर कहीं तमसील जे एड़े तरीके से अल्लाह मलए आला जे जमात जे सामू पंहिंजे हबीब जी तारीफ पाण कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुझे शान मथा क्या कुर्बान नबी तुझे शान मथा क्या कुर्बान नबी घोरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान था यो तो आम पर जॾहिं अञा दुनिया पैदा कान थी ही रूहन जी दुनिया हुई व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन अल्लाह नबियन जे रूहन खां पे वाइदो वरतो त तव्हां खे दुनिया में मोकिलिया सुम जाअकुम रसूल को अज़मत वारो रसूल तव्हां वटि तशरीफ़ वठी ईंदो रूहन नबियन जा बयान करण वारो अल्लाह हो ज़िक्र तव्हां असांजे नबीअ जो हली रहियो हुयो सुभान अल्लाह कदे अल्लाह ताला हजरत इब्राहिम का जिक्र कयो बैतुल्लाह जी तामीर थी अल्लाह जो नबी दुआ तो करे रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक
या अल्लाह बैतुल्लाह मूं ठाहियो आहे हाणे अज़मत वारो रसूल इन्हनि मंझा इन्हनि में मबूस फरमा जा जेको तुंहिंजो आयतूं हिननि जे मथां तिलावत फरमाईंदो। हज़रत मदीने वारे जे मीलाद खां पहिरियां अल्लाह ताला हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खां हुज़ूर जो ज़िक्र करायो। हज़रत इब्राहिम जे दुआ में तव्हां असांजे नबीअ जो ज़िक्र हली रहियो हुयो। हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो तौरात में हुज़ूर जे उम्मत जूं सिफ़तूं पढ़ी त कम थोरो कंदा पर अजर घणो वठंदा। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमाए त हुज़ूर फरमाए त तव्हां जे लाइ कम जी जेका ड्यूटी आहे न उहा आहे 3 पहरीअ खां मग़रिब ताईं। सुबह खां ज़ोहर ताईं न, ज़ोहर खां असर ताईं न, असर ऐं मग़रिब इहो विचो जेको अरसो आहे तव्हांजे मथां सिर्फ़ एतिरो कमु करिणो आहे पर अजर अल्लाह तव्हांखे पूरे ॾींहं जो अता फरमाए छॾियो। मेहनत थोरी सवाब घणो। अल्लाह जे नबीअ जो पढ़ियो त हुज़ूर खे आख़िरी नबीअ खे अहिड़ी उम्मत मिलंदी अॼु कई अल्लाहुम्म या रब ऐं मुंहिंजा रब इहा जेका उम्मत आहे न इहा मूंखे अता फरमा। अल्लाह फरमायो प्यारा मूसा इहा तुंहिंजी उम्मत न आहे इहा मुंहिंजे आख़िरी महबूब जी उम्मत आहे। तव्हां छा था सम्झो त हुज़ूर तव्हां असांखे यादि कोन कयो हुज़ूर फरमाए हिकिड़े मौक़े ते मुंहिंजी दिलि चाहे थी मां चाहियां थो पंहिंजे भाउरनि खे ॾिसां। साहब ने अर्ज़ु कयो या रसूल असीं न आहियूं पाण फरमाए तव्हां आहियो सहाबी मुंहिंजे सोबत में वेहण वारा मूंखे ॾिसी करे तव्हां ईमान आंदो आहे। चंड खे टुकड़ा थींदे तव्हां ॾिठो, सिज खे वापसि वरंदे तव्हां ॾिठो, खजीअ जे वणनि खे ईंदे तव्हां ॾिठो, खज आंगुरनि मुबारक मां पाणी ॿाहिरि निकितो इहो तव्हां ॾिठो। तव्हां ॾिसी ईमान आंदो आहे। भाउर त मुंहिंजा उहे आहिनि जेके बाद में ईंदा अन ॾिठे मां मोहम्मद ते ईमान आंदो। तव्हां त ॾिसो था न उंगलियां है फैज़ पर टूटे है प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह। आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया बढ़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया। सभान ॾिठे ईमान आंदो आहे न असां कोन ॾिठो कुझु बि न ॾिठोसीं। आओ जन दीदार कया उहा मुबारक जमात ही चओ सुभान अल्लाह। वरी आवाज़ खुली सुभान अल्लाह चओ। उन्हनि सहाबनि जन पंहिंजे अखियुनि सां हुज़ूर जो दीदार करे ऐं ईमान आंदो। हुज़ूर फरमायो हदीस पाक में आहे तूबा लिमर्रानी जंहिं मुंहिंजो दीदार कयो इनखे हिकु भेरो मुबारक पर जंहिं मूंखे न ॾिठो मूं ते ईमान आंदो उनखे 7 भेरा मां मुबारक। तव्हांखे हिकु भेरो न 7 भेरा तव्हांखे मुबारक आहे। हुज़ूर फरमायो हिननि ॾिसी ईमान आंदो आहे बराबरि उन्हनि जो शरफ़ आहे मक़ाम उम्मत में अफ़ज़ल उहे जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसी ईमान आंदो। पूरी काइनात में तमामु उम्मतुनि में साहब जो शान बुलंद पर मुंहिंजा आदा हुज़ूर खे पोइ उम्मत अचण वारीअ सां बि मोहबत हुई। पाण फरमाए हे त मुबारक बाद जा मुस्तहिक़ आहिनि पर हुननि त ॾिठो ई कोन्हे। पाण फरमाए किताबनि में पढ़ंदा पढ़ी करे मुंहिंजे मौजूदनि खे दिलि में हंडाईंदा यकीन करे मां मोहम्मद ते कलमो भरे मुस्लमान पढ़ो ला इलाहा
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत ईसा हुजूर जे जिक्र मुबारक जी गाल बुधाए वयो कुरान में अल्लाह फरमायो व मुबश्शिरम बिरसूल याती मिन बाद इस्मुहु अहमद मां तवा के उन अज़मत वारे नबी जे अचण जी खुशखबरी बुधाइण आयो आ जेको मूंखां बाद में ईंदो इस्म मुबारक उन जो अहमद हूंदो कदे मूसा पे जिक्र अल्लाह कदे हजरत मूसा का पे जिक्र करायो कदे हजरत ईसा का पे जिक्र करायो कदे इब्राहिम खलीलुल्लाह का जिक्र पे करायो कदे रब्बुल आलमीन खुद पे जिक्र फरमायो पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐ हुजूर जे रिफ जिक्र मुबारक है अल्लाह ताला वा रिफत अता फरमाई जो अल्लाह खुद फरमायो जिब्रील अची बुधायो महबूब मुझो जिथे जिक्र हलंदो गडु तुंजो भी जिक्र हलंदो रहंदो अल्लाह ये भी फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तजीबू लिल्लाहि वलिर रसूल इज़ा दाकुम ऐ ईमान वारो जदे अल्लाह रसूल जो सद थे तो उनते हल्या जो पूरी इंसानियत मुस्तफा दी उम्मत इंतजार में आ त कदे तो हबीब जो सद थे तो मुस्तफा दे दरबार में हाजिरी ॾियो रुगो तू मां थोड़ी पूरी दुनिया जा मुसलमान इन इंतजार में हल दुनिया जा रुगो मुसलमान जो दुनिया मुंतज़िरा चंद्र जो पंहिंजे जाइ ते इंतजारा त इशारो थे त ब धरती जमीन ते मां करा चंद्र इन जे ला मुंतज़िरा तो हुजूर जो इशारो थे त मां हेठ जा चंद्र पंहिंजे जाइ ते मुंतज़िर सिज पंहिंजे जाइ ते मुंतज़िरा त मूंखे इशारो थे त वापस लथल वोटी अचा आला हजरत भी भली गाल कही है सुभान अल्लाह चो फरमाए तो चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में सब साईं जा उम्मती आयो सब बयक जुबान बुलंद आवाज जो सुभान खुशी से चो सुभान ये तो साईं जाओ पींगे मुबारक में हा हजरत अब्बास हज क्यों समा माता ते कलमो भरे मुसलमान तो बाद में दिसो ओरे बदर वारी लड़ाई खां हिजरत करे विया पर तवां जे नबी हुजण जी मुखे त पक तदई थी जो तवां नंढड़ा हुआ त मां तहां जो निशानियों ॾिठियूं पे रात जो वक्त थींदो हो अवां पींगे में हूंदा आंगुर मुबारक जो इशारो करे चंद दे जरे इशारो कंदा जादे आंगुर मुबारक जो इशारो हलंदो हो चंद्र उन तरफ हूंदो हुयो चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में महद पिंगे के चेबो चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में क्या ही चलता था इशारों पर खिलना नूर का नतारा जा सुभान अल्लाह जो बस 2 मिनट मुझी तकीर पूरी थियण वारी आहे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का आज तो हमारी आवाज़ सुभान अल्लाह जा बुलंद आवाज़ चो सुभान को बन्यानियों हुजूर जे औलाद मां चैन मां बन्यानियों हजरत उस्मान के मिलियो एक बे जे पुठियां त हजरत उस्मान के ज़ुन्नूरैन सरियो तो वने चंद्र पंहिंजे जाइ ते मुंतज़िर आसमान पंहिंजे जाइ ते मुंतज़िर साहबी पंहिंजे जाइ ते मुंतज़िर कायनात इंतज़ार में आ त कॾहिं हुजूर
लब कुशाई फरमायो अल्लाह पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे अहिड़े तरीक़े सां बुलंद फरमायो अॼु तो असांजे मथां एतिराज़ आहे झंडा था खणो उर्स था कयो मीलाद था कयो जुलूस था कढो जलसा था कयो नारा था हणो मां ॿिए पासे ॾेको थो वञा हिकु ई हवालो थो ॾियां तूं अॼु जे जुलूस ते इंतज़ार अथई थोरो तूं एतिराज़ अथई पर थोरो इंतज़ार कर अख ॿूटींदे क़ब्र में हलंदे हशर में उथंदे तोखे ख़बर पवंदी हिकिड़ा जुलूस असां जा जंहिंजे मथां तूं मोतरज़ आहे ॿियो जुलूस आख़िरत में थींदो हिन जुलूस जी क़यादत आलिम कंदा मौलवी कंदा झंडा अवाम नास खणंदा माण्हू खणंदा असां मौलवी अञा घटि झंडो खणंदासूं पर आम जेके आशिक हुज़ूर जा झंडा हथनि में खणी मीलाद जे जुलूसनि में काहे पवंदा या रसूल अल्लाह जा नारा वेठा हणंदा अॼु हिन अवाम नास जे हथ में झंडो आहे क़यादत जुलूस जी आलिम कंदा बुज़ुर्ग कंदा मशाइख कंदा दरवेश कंदा फ़कीर कंदा पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उन ॾींहुं बि हिकिड़ो जुलूस थींदो उन जुलूस जी क़यादत ॿियो केरु बि न कंदो उन जी क़यादत करण वारो आमिना जो लाल पाण हूंदो अञा अलाए कॾहिं सुभाणे अल्लाह चवंदो ट्राहड़ जेके ट्रहनि था न जुलूस खुदा करे ख़ैर उन ॾींहुं भला किथे हूंदा हे पिया टहंदा असांजो ॾिसंदासीं बाबा हिते ॾिठोसीं असां सुन्ननि खे झंडो या रसूल मीलाद जो हिननि सां गॾु आहे काहे पवंदासीं बाबा जेको आहे जुलूस आहे मुस्तफ़ा जे अहमद जो हलो त हली शरीक थियूं हाणे हिते जेके आशिक पिया क़यादत कनि असां उन्हनि जे पुठियां वञूं था उन जुलूस में जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अबा जॾहिं क़यादत पाण रसूल लाइ कंदो त केरु पोइ हिते हटंदो सभु हुज़ूर जे पुठियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक सरकार क़यामत लजपाल क़यामत सोने की आमद मरहबा या मुस्तफ़ा ईअं बि थोरी आहे चुप हूंदी न क़यामत जे ॾींहुं सभु रसूलुल्लाह जे तारीफ़ में मसरूफ़ हूंदा आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हुज़ूर ख़ुदि फरमायो आदम व मन दूनहु तहत लिवाई यौमल क़ियामा हाणे फरमाईंदा लिवाउल हम्द जो झंडो बियदी लिवाउल हम्द हम्द वारो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो आदम खां सिवा सभई मुंहिंजे झंडे जे हेठां अची गॾु थींदा जो सुभान अल्लाह हशर वेल हूंदा सवेरा जराना हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा अरे आवाज़ सां सुभान अल्लाह जो हिते पटियुनि वारा झंडा हूंदा बाबा न इहो असांजो न आहे ऐं साओ झंडो ॾिसंदासीं इहो असांजो जुलूस आहे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पथरो लखनि में जीअं गुल गुलाबी असुनो गुलनि में सभई मुंहिंजे झंडे जे हेठां ईंदा आदम वमलतू लहू आदम हज़रत आदम ऐं आदम खां सिवा सभई मुंहिंजे झंडे जे हेठां ईंदा उन ॾींहुं जेकॾहिं छांव हूंदी त सिर्फ़ु रसूलुल्लाह जे झंडे मुबारक
उन लिवाउल हमद जे झंडे जे हेठां सभिनी खे अल्लाह जमा फरमाए थो उन ॾींहुं सभिनी जे ज़ुबान ते रसूलुल्लाह जी तारीफ़ हूंदी असा ऐं अब्बासक रब्बुक मक़ाम महमूदा महबूब वो वक़्तु ईंदो तुंहिंजो रब तोखे मक़ाम महमूद ते प्यारींदो हुज़ूर जॾहिं मक़ाम महमूद ते ईंदा जंहिंमां मुराद मक़ाम शफ़ाअत बि आहे पर मक़ाम माना जाए महमूद माना तारीफ़ कयल माना हुज़ूर जॾहिं उन मक़ाम ते वेंदा पूरी दुनिया उन ॾींहुं रसूलुल्लाह जे तारीफ़ जे अंदर मसरूफ़ हूंदी तॾहिं दुनिया खे ख़बर पवंदी त मुस्तफ़ा जो ज़िक्र अलाह केॾो बुलंद फरमायो हिते पंहिंजा परवा मञण वारा न मञण वारा हिकिड़ा रोकण वारा ॿिया टोकण वारा पर असीं रोकण ऐं टोकण वारनि जे पुठियां न लॻंदासूं अहिड़ियूं टोकूं त आस बिन वायल बि कयूं पर उहो मक़तूल नस्ल थी वियो क़ुर फरमायो इन शानिअक हुवल अब्तर महबूब जेको तुंहिंजो दुश्मन आहे इहो मक़तूल नस्ल आहे नस्ल इन जो ख़त्म आहे इहो तव्हांखे तो मेणो ॾे तानो हणे त हुज़ूर जो नस्ल बीह वियो महबूब तुंहिंजो नस्ल बीहंदो कोन तोखे मां उम्मत बि घणी ॾिनी आहे त महबूब औलाद बि मां तोखे घणी ॾिनी वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हुज़ूर फरमायो आहे क़यामत जो ॾींहुं थींदो 120 सुफ़ूं हूंदियूं 40 सुफ़ूं ॿियनि जूं 80 सुफ़ूं मां मुहम्मद जे उम्मत जो अल्लाह फरमाए वो उम्मत बि घणी ॾिनमि तोखे औलाद बि असां घणी ॾिनी आहे उम्मत जो घणी आहे त पोइ मीलाद बि त घणा थींदा न वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ मीलाद में थींदो छा आहे हिते को राग आहे हिते को धुल आहे हिते को साज़न हिते को सुरूद आहे हिते को कूड़ आहे हिते को ठगी आहे न क़ुरान जी तिलावत खां शुरू कंदासूं हुज़ूर जी नात पढ़ी उलमा अची बयान कंदा साईं जो मीलाद हुज़ूर जी तारीफ़ हुज़ूर जो ज़िक्र उहो कंदा तूं असांखे तो झले मथे त हल अल्लाह मलय आला जे अॻियां हुज़ूर जे महफ़िल तारीफ़ जी लॻाए वेठा खुदा उन जी अॻियां तारीफ़ करे थो पंहिंजे महबूब जी इहो त हिते आहे पर आख़िरत जो जॾहिं सिज भरंदो उते त साईं तारीफ़ ई साईं जी जहन्नम के जहिदी हूंदी मौज मस्ती उन बाहि खे बि हटाए का हस्ती करे पार कश्ती आणींदो मुन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरा लखन में जीअं गुल गुलाबी आसोनो गुलन में रबीउल अव्वल जी दावत तव्हांखे मिली जुलूस जी सुबुह जो 9 वॻे जमा थींदासूं इंशाअल्लाह शाल पुल शाल वारे होटल वटि उन खां बाद में हस्बे मामूल जी हलंदो आहे जुलूस पंहिंजे जाइ ते हलंदो स्टेशन रोड ते हली ख़तम थींदो ऐं उन खां पोइ तव्हां 7 सेप्टेम्बर वारो ख़त्म नबूवत वारो प्रोग्राम उन जी बि तव्हां दावत ॿुधी मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि दुनिया मां कम ख़त्म कोन थींदा हिकिड़ो कमु वेंदो ॿियो वेंदो टियों माण्हू मसरूफ़ दुनिया है मशगूल दुनिया मसरूफ़ दुनिया पर पंहिंजे मसरूफ़ वक़्तनि मां हिकिड़ो थोरो टाइम कढो जुलूस जे लाइ 2.5-3 कलाक 2 कलाकनि में ख़त्म थींदो तव्हां हितां ईंदव अधु कलाक उहो खणी एड हुन में कयो 2.5 कलाक इहो वरी 2.5 कलाक ॿिए ॾींहं ते जेको जुलूस पंहिंजो जलसो राति जो थींदो अचण वारे ॾींहुं 7 सेप्टेम्बर 13 रबीउल अव्वल ते उन में बि तव्हां शरीक थियो जेको ख़त्म नबूवत जो प्रोग्राम आहे चओ सुभाणे असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी आख़िरी नबी चओ असांजो नबी वरी आवाज़ सां असांजो नबी जे आख़िरी नबीअ जो मीलाद कयूं था जे आख़िरी नबीअ जो उर्स खाऊं था जे आख़िरी नबीअ जा लंगर खाऊं था रुगो हिकिड़े ॾींहुं थोरे ई असां त 12 महीना मुस्तफ़ा जो सदको खाईंदा आहियूं
थोड़े टाइम जे लाइ ईंदो त पोइ तव्हां लही कोन वेंदा इंशाअल्लाह मुहब्बत में भी इज़ाफ़ो थींदो हुज़ूर जे ज़ात सां कुर्ब वधंदो उन में भी अचो पंहिंजे नौजवान नस्ल जी तरफ़ तवज्जो कयो उन्हनि खे बग़ैरनि खां बचायो मुख़्तलिफ़ तरीक़नि जा हमला हल उन्हनि खां बचायो उन्हनि खे ॿुधायो त असां या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान आहियूं मिलाद कयो खाओ 5 वक्त नमाज फर्ज़ आहे उहा तव्हां असांखे पढ़णी आहे ज़िक्र फ़िक्र में रहो बुराइनि खां बचो ख़ुदा ताला तव्हां असांजे अंदर खे हुज़ूर जे मोहब्बत सां आबाद फरमाए अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन चिट्ठी ॿी का बि कान्हे हिन में टाइम जी ॻाल्हि ई बस पता को समझो को सवाल हो अलाए जा रहा है न बस टाइम मां उन ते पूरी कई हली तकरीर ॿ टे मिंट खई रहिया हूंदा इन ते दुआ को सलाम पढ़ी दुरूद सलाम थी उथी वियो उन खां बाद मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शमाए बस में हिदायत तेरा सलाम शमाए बस में हिदायत तेरा जिस घड़ी चमका चाँद जे सुहानी घड़ी चमका बाका चाँद उस दिल असर हो जैसा तेला सलाम मुस्तफा जाने रहमत तेला सलाम शमाए बज़ में हिदायत तेला जारी रहा उम्मती तेरी किस्मत पेला सलाम मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमाए बज़ में हिदायत पेला मुझसे खिदमत के कुदसी मुझसे खिदमत कुदसी कहे रज़ा मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमाए बज़ में हिदायत पेला बज़ के मकी अस्सलाम या रहमतल लिल आलमीन दस्त दस्त खड़े आका हाजिर पेश करते हैं गुलामाना सलाम आए खुदा के लाडले प्यारे रसूल सलाम आज ज़ना हो कबूल वदियावा समझा दानिदा बारी सलात पढ़ायो अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबी या हबीब अल्लाह
वाला आलिका असहाबिक व अज़वाजिक या रहमतल लिल आलमीन। जमात सबूरी पांजी पांजी जात ते वेही रहो। क़िबला साईं मुफ्ती साहब साईं सोना दुआ फरमाईंदा पांजे नेक जाज मकसद ते आमीन विचो वेही रहो। मुझा जानी मुजादा वेही रहो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन या अरहमर राहिमीन। आमीन। न महफिल मीलाद लंगर वगैरह जो सवाब तोहफतन हदीयतन हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में पेश कंदा कबूल फरमा। मौला मदीने वाले जे वसीला जलीला सान नबीजीन अस्सिद्दीक़ीन अश्शुहदा अस्सालिहीन अलमोमिनीन अलमोमिनात अलमुस्लिमीन अलमुस्लिमात जे रूहन के ईसाले सवाब कने खुसूसन मरहूम मग़फ़ूर रईस फरमान अली चांदियो जे रूह के ईसाले सवाब कंदा कबूल फरमा। ऐं मरहूम मग़फ़ूर रईस खुदा यार खान मरहूम जे रूह के ईसाले सवाब कंदा कबूल फरमा। उन खां बाद में या रहमत राहिमीन जो सवाब रईस मरहूम शहीद मोहम्मद असलम चांडियो जे रूह के ईसाले सवाब कंदा कबूल फरमा। ऐं जन महफ़िल मीलाद ये कायम कया चांडिया बिरादरी जा दोस्त उन्हनि जा अज़ीज़ क़रीब मिट माइट उन्हनि सभिनि जे रूहनि खे ईसाले सवाब कंदा कबूल फरमा। या अरहमर राहिमीन तमाम मुसलमान मर्दन औरतन सभिनि जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा। जेकी भी ईमान असां हिन दुनिया का इंतकाल हुज़ूर जा उम्मती करे विया आहिनि सभिनि जी बख़्शिश फरमा। मौला असांजी हाज़िरी क़बूल फरमा। असांजी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा। या अल्लाह ख़ताऊं माफ़ फरमा। मौला परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह आफ़तुनि खां मुसीबतुनि खां पनाह अता फरमा। या अरहमर राहिमीन जेके बीमार उनके शिफ़ा अता फरमा। जेके ला इलाज मर्ज़न में मुब्तला हन इस्पतालुनि में दाख़िल हन पंहिंजे हबीब जे रहमत जो तुफ़ैल तमाम बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। बे औलादनि खे साले औलाद अता फरमा। औलाद नरीना जे ख़्वाहिशमंदनि खे नेक साले पुट जी औलाद अता फरमा। बग़ैर चंडे ला दुआ कयो या अल्लाह उनखे सेहत कामिला शिफ़ाए आजिला अता फरमा। या अरहमर राहिमीन असांजी ज़िंदगी इस्लाम ते ख़ात्मो ईमान ते फरमा। मौला मदीने वारे जे मुहब्बत सां असांजो अंदर आबाद फरमा। या अरहमर राहिमीन तमाम आफ़तुनि खां मुसीबतुनि खां पनाह अता फरमा। दरिया जे अंदर जेको पानी अचे थो या अरहमर राहिमीन जिथे जिथे ज़रूरत आहे उहो पाणी उते उते पहुचे ऐं उन में मुस्लमान असांजे मुल्क पाकिस्तान जा बाशिंदा या रहमर राहिमीन अहिड़े कंहिं बि तुग़यानी खां अहिड़ी कंहिं बि ॿोॾ खां असांखे महफ़ूज़ फरमा जेका असांजे हलाकत जो को सबब थींदी हुजे। या रहमर राहिमीन हुज़ूर जे रहमत जो तुफ़ैल असांजे हालत रहम ऐं करम फरमा। असीं ज़ईफ़ ऐं कमज़ोर आहियूं या अल्लाह पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल असां ते रहमतूं फरमा। जेका जमात हाज़िर थी उन्हनि जा बेड़ा पार फरमा। जन महबूब जो मीलाद कयो उनखे दारैन जो सआदतूं नसीब फरमा। उन्हनि जे रिज़्क़ ईमान में बरकतूं अता फरमा। या अल्लाह मज़हब हक़ अहले सुन्नत व जमात इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला बद मज़हबन बेअदबन गुस्ताखन जे संगत सोबत खां बचा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत अतहार आले रसूल औलाद जो अदब अता फरमा। हुज़ूर जे पाक घर वारनि जो अदब अता फरमा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो अदब नसीब फरमा। फ़कीर मोहम्मद इस्माइल खे पंहिंजो का बिजली जी छाट लगी आहे उन दुआ कयो या अल्लाह उनखे सेहत कामिला शिफ़ा आजिला अता फरमा। या रहमर राहिम उन जी हालत रहम ऐं करम फरमा। असां सभिनि जो दुआऊं पंहिंजे महबूब जे सदके क़बूल फरमा। 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। ज़िक्र फ़िक्र जो ऐं इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ अता फरमा। मौला सजदनि जी लज़्ज़त अता फरमा। क़यामत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा। बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा
صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين अजी दोस्तों जेके गोठ जा नौजवान आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त उथी पओ मानी खाराइण में मदद करायो पंहिंजी जाइ ते वेहो इंशाअल्लाह सभिनी खे अदब ऐं एहतराम सां वेही रहो सभिनी खे लंगर शरीफ़ मिलंदो मदरसे वठी मेरा बुरा जलसे ऐलान कर मेरा इंशाअल्लाह अज़्ज़वजल 21 सितंबर ते गोठ फतूहल ज़रदारी में मशहूर गोठ आहे इन में आशिक़ रसूलनि जो जलसो थी रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़वजल इन जलसे में ख़ुसूसी खिताब कंदा माशाअल्लाह शहजादा अमीरुल मुजाहिदीन जाए नशीन अमीरुल मुजाहिदीन हज़रत अल्लामा मौलाना हाफिज़ साद हुसैन रिज़वी लाहौर वाला अवां सभिनी खे इन जलसे में प्रोग्राम में शिरकत जी दावत रखजे थी अज़ीम शान प्रोग्राम 21 सितंबर ते इंशाअल्लाह अज़्ज़वजल गोठ फतूहल ज़रदारी में हेलो साईं तो चौन हेलो सुभान रात इंशाअल्लाह अज़्ज़वजल गोठ हसन चांडियो में ही हसू चांडियो जे गोठ इंशाअल्लाह इन में अज़ीम शान जलसो मिलाद